सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों जो साहब के अपील को क्या एसपी साहब के अपील को क्या साहब के वठी दुआ धारेलन के फायरिंगो कराई दुआ नाज़ी हिंगोजा जे गोठ इलाई बख्श बिरोई जे रहवासियुनि जो बाअसर पुलिस एहलकार जे ज़ुल्मनि खिलाफ़ मोहम्मद नवाज़ बिरोई, एजाज बिरोई, जवाद अली बिरोई जी अगवानी में प्रेस क्लब पहुंची एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अज़ीज़ मेमण जी ख़बर मूजिब एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम हयो त गोठ जो बाअसर पुलिस एहलकार नबी बख्श उन जे साथी अमीर बख्श बिरोई असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण जे लाइ असांजी ज़मीन ते कणक लाबारो कंदड़ मज़दूरनि खे बजाइण लाइ धमकायो पियो वञे, असांखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जॾहिं त पुलिस एहलकार केतिरा भेरा अॻु में बि हमला करे चुको आहे जंहिंजा केस थाणनि ते दाख़िल पिण आहिनि। हुननि चयो त असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं, असांजी केर बि मदद करण लाइ तयारु नाहे। मुखालफ़नि ॾोहारी माण्हुनि खां पिण धमकियूं ॾियारे रहिया आहिनि। हुननि आईजी सिंध ऐं वसवारनि खे अपील कई आहे त बाअसर पुलिस एहलकार जे ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। सिंधवासियुनि जे ख्वाबनि जी तकमील हैदराबाद, कासमाबाद, नसीमनगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर पीवीसी पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे त पोइ देरि न कयो, हाणे राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सुमरो, मोबाइल नंबर 03333707886। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।